नहीं यो कोन तहां के याद पाण पेरी आयासीं हिते ही तहां हिते हुआसीं आपा भी हाँ वो सुल्ताना हुई हाँ हाँ रिकॉर्डिंग पे क्या फोटो लो ताकि हमजा ता पिक्चर करी मैं पिक्चर मोकला पिक्चर कटो और रिकॉर्डिंग थी क्या आंटी के सो भागी तो पायो इसे शर्म ही थी जे भागी पायो छा कया भागी भाई क्यूट आए पाए रखो सुठा पे लगो असांजे क़ौमी शायर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भुटाई रहमतुल्लाह अलैह जो अॼु जेको आहे उर्स मुबारक थी आहे असां हिन सिलसिले में अॼु बि तकरीब मुनक़द कई आहे ऐं दरख़्वास्त कंदुसि मोहतरम नज़ाकत तइयब अबराणी खे त पाण तलावत कलाम पाक फरमाए रिकॉर्डिंग अस्सलाम वालेकुम क्यों तव्हां सभु उम्मीद थी कि तव्हां सभु ठीकु हूंदा जी मां बि तव्हां दुआ सां बिल्कुलु ठीकु आहियां जी तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी जो मुंहिंजा वीडियो थोरा लाइक कयो था सुठा कमेंट्स कयो त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे अच्छा जी मां तव्हांखे पंहिंजे पाकिस्तान जो ॾेखारियो त पाकिस्तान में असां छा कयो अवल त कुझु ख़ासि कोन कयोसीं तक़रीब मां जॾहिं पंहिंजी वीडियो पाण ॾिठी त रुको असां मानी खाधी ॿियो घुमिया आहियूं ॿियो कुझु कयो ई कोन्हे ॿी शॉपिंग कई आहे असां बसि इहे कुझु शयूं जेके असां कयूं हुयूं अच्छा हींअर आउं तव्हां सां कुझु ॿियूं पंहिंजूं वीडियोज़ शेयर थी कयां पाकिस्तान जूं जॾहिं थोरी ॿियूं शयूं कयूं आहिनि त मुंहिंजो इहे मूंखे तव्हां सां शेयर करणु खपनि त जी पंहिंजो मुंहिंजी अम्मी जे कुझु फ्रेंड्स आहिनि मुंहिंजी अम्मी डे केयर वेंदी आहे हिकिड़ो डे केयर आहे हुते हैदराबाद में जिते जेतिरा बि रिटायर माण्हू आहिनि उहे सभु वेचारा हुते जमा थींदा आहिनि ऐं पंहिंजो ईअं हुननि जी गैदरिंग वग़ैरह थींदी आहे ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं आहिनि ऐं बसि टाइम पास थींदो आहे सभिनी जो सो ख़ैर हुते मुंहिंजो कुझु सुठियूं फ्रेंड्स आहिनि हुन मां हिकिड़ी आहे आंटी शबनम ॿी आहे आंटी रज़िया जिन मुंहिंजी दावत कई पहिरीं त मां ॿिन्हिनि आंटियुनि खे थैंक्स थी कयां दिलि सां थैंक्स त हुननि मूंखे दावत ॾिनी ऐं तमामु घणी इज़त ॾिनी हुननि मूंखे एॾो प्यारु ॾिनो गिफ्ट्स ॾिना त मूंखे ॾाढी ख़ुशी थी हिननि शयुनि जी ऐं मूं तव्हांखे यादि मूं मज़ाक में चयो हो त मां जॾहिं पाकिस्तान अचां मूंखे जिम खाने में दावत ॾिजो सो पंहिंजो इतफ़ाक़ सां मूंखे आंटी शबनम आंटी रज़ा ॿिन्हिनि जिम खाने में दावत ॾिनी ऐं जिम खाने जी मानी एॾी सुठी आहे जो मां तव्हांखे छा ॿुधायां नथी ॿुधायां पाण वञी खाई अचिजो सो ख़ैर पहिरीं मूंखे आंटी शबनम दावत ॾिनी ऐं जिम खाना में ऐं कुझु पंहिंजो जेके हुननि जा डे केयर जा मेंबर्स हुआ कुझु उहे बि आयल हुआ त ॾाढी सुठी दावत थी मानी ॾाढी सुठी हुई आंटी मूंखे गिफ्ट ॾिनो उनखे ॾाढो प्यारु ॾिनो इज़त ॾिनी ऐं दावत खां पोइ असां सभिनि पंहिंजो उते जेको पार्क वग़ैरह हो हुननि जो गार्डन वग़ैरह हुयो उते वेही करे जिम खाना जो उते वियो पोइ मुंहिंजी अम्मी कुझु पंहिंजो गाना वग़ैरह ॿुधाया जो मुंहिंजी अम्मी जी आवाज़ माशाल्लाह तीअं ॾाढी सुठी आहे त माण्हू फरमाइश कंदा रहंदा आहिनि सेकेंड दावत मुंहिंजी आंटी रज़िया कई आंटी बि जिम खाना में कई मानी ॾाढी सुठी खाराई आंटी गिफ्ट ॾिनो मूंखे ॾिनो अम्मी खे पंहिंजो हमज़ा खे वठी वियसि हमज़ा खे अजरक पारायूं त ॾाढो सुठो लॻो आंटी जी पूरी फैमिली आई हुई आंटी जी धीअरूं नाठी नुंहुं पुटु उन्हनि जा ॿार माशाल्लाह पूरी फैमिली ॾाढी सुठी हुई आंटी जी वॾी धीअ मुंहिंजी फैन हुई सो मूंसां मिली ॾाढी ख़ुशि थी उनजी ख़ुशी ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी पर ॾाढी सुठी फैमिली जी आंटी जी माशाल्लाह माशाल्लाह सो ॾाढो मज़ो आयो ॾाढो सुठो लॻो उन्हनि सभिनीनि सां मिली करे ऐं टियों पंहिंजो मूं विज़िट कयो हुन डे केयर वारनि ई पंहिंजो जशन ए आज़ादी जो हिकिड़ो प्रोग्राम रखियो हुयो लेकिन इतफ़ाक़ सां मूंखां उहे वीडियोज़ डिलीट थी वियूं आहिनि हालांकि मूं इलाही सारी रिकॉर्डिंग कई उन ॾींहुं शाह अब्दुल लतीफ़ भुट्टो जो उर्स बि हुयो
आई थिंक उर्स हुयो कुझु पर हो उर्स हुयो या पंहिंजो कुझु हुयो लेकिन कुझु हो ज़रूरु सॉरी मूंखे विसरी वियो वरी ऐं 14 अगस्त जो बि को प्रोग्राम हुयो सो माण्हू मिली नगमा बि ॿुधाया शाह साईं ते कुझु बेत वग़ैरह ॿुधायो उन्हनि जी हिस्ट्री ॿुधाई मुंहिंजी अम्मी मिली नगमो जेको हूंदो आहे उहो अम्मी गया जेको मूंखे यादि कोन मूंखे ई ॿुधाइणो हुयो रिकॉर्डिंग मूंखे करणी हुई सो गड़बड़ थियो लेकिन अम्मी पंहिंजो हुते इहो नगमो वग़ैरह ॿुधायो पर रिकॉर्डिंग एतिरी कोन हूंदी मूं वटि जेतिरी मां तव्हांखे ॾेखारींदसि उन खां अलावा मुंहिंजो PTV ते विज़िट थियो जेको मूंखे तमामु मज़ो आयो सुठो लॻो मुंहिंजी पुराणियूं यादूं ताज़ा थी वियूं जो PTV मतिलबु कमु छॾे मूंखे माशाल्लाह इलाही अरिसो थी चुको आहे मुंहिंजी शादी खे माशाल्लाह 15 साल थी विया आहिनि त पंहिंजो इनखे इलाही अरिसो थी वियो छॾे पंहिंजो PTV खे ख़ैर मूंखे ॾाढो मज़ो आयो थोरो चेंज बि थी वियो आहे थोरी पंहिंजो हुनजो कमु वमु करायो अथनि त इलाही सुठो लॻे पियो थोरो पुराणो हो मां पूरे PTV जेतिरो थी सघे मां विज़िट कयो थोरो ई टाइम हुयो सर अमजद शाह ॾाढी इज़त ॾिनी मूंखे उन्हनि बि प्रेज़ेंट ॾिनो ॾाढी ख़ुशी थी उन्हनि सां मिली करे मतिलबु उन्हनि जेतिरी इज़त ॾिनी उहो सभु ॾिसी करे त दिलि चए पियो त वापसि पंहिंजो TV ते कमु कजे सो ख़ैर हिकिड़ा पाकिस्तान में रहंदड़ हुजनि न त आउं PTV ते कमु ज़रूरु कयां हा की ॿिए चैनल ते कयां न कयां जो मूंखे उन टाइम बि माशाल्लाह मूं कमु सभिनी चैनलनि ते मतिलबु सभिनी ते न घणो KTN ते कयो थोरो ॿियनि चैनल ते कयो लेकिन वधीक जेको मूंखे मज़ो आयो न मूंखे पंहिंजो PTV ते ईंदो मूंखे बिल्कुलु पंहिंजो फैमिली वांगुरु घर वारो माहौल लॻंदो हो शायदि इन करे जो स्टूडियो जे अंदरि हूंदो सॼा सेट उते ई लॻंदा हुआ केॾा वञिणो ई कोन हूंदो हिते हुते ख्वारी करणी कोन पवंदी हुई त इन करे ॾाढो मज़ो ईंदो माण्हू सभु ॾाढा सुठा हूंदा हुआ सो ख़ैर ॾाढो सुठो लॻो PTV ते वञी पुराणियूं यादूं ताज़ा थी वियूं इलाही माण्हुनि चयो त तव्हां पंहिंजो KTN ते बि अचो त मां उन्हनि खे चयो मूंखे PTV ते सर अमजद शाह घुरायो हुयो उहो बार मूंखे चवंदा हुआ जॾहिं पाकिस्तान अची विज़िट ज़रूरु कजांइ ऐं मुंहिंजी पंहिंजी दिलि बि हुई मूं चयो इनशाला KTN वारा घुराईंदा त इनशाला ज़रूरु उते वेंदासीं सो ख़ैर पंहिंजो इहे थोरा मुंहिंजा जेके विज़िट मूं कया पाकिस्तान में त उहो मां उहे तव्हांखे ॾेखारियां त इहे बि इनशाला तव्हांखे ज़रूरु वणंदा सुठा लॻनि त मूंखे सुठा कमेंट्स कजो लाइक कजो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब बि कजो ऐं पंहिंजो अल्लाह हाफ़िज़ ऐं सलाम मां हिकिड़ी वीडियो में करे ख़तमु थी कयां इन करे जो मुंहिंजो कैमरा मूंखे धोखो पियो ॾिए ख़बर न छा मसइलो सही तरह हले ई कोन पियो ऐं उहे मूं थोरी देरि पहिरीं पंहिंजो मुंहुं ॻाल्हाए पियो मुंहिंजो ॻाल्हाए ज़बान ख़ुशि थी वई आहे इलाही देरि खां रिकॉर्डिंग कया पियो आहे कुझु जे ट्राइपॉड में मुंहिंजो कोई प्रॉब्लम आहे वीचारो बीह कोन पियो सघे बार बार किरी थो पियो सो ख़ैर हींअर सही रिकॉर्डिंग थोरी थी वई आहे ठीक है तव्हांखे मुंहिंजी हीअ वीडियो ज़रूरु पसंदि ईंदी इजाज़त ॾियो वरी मिलंदासीं कंहिं ॿिए व्लॉग में पंहिंजो ख़्यालु रखिजो मूंखे पंहिंजो दुआ में यादि रखिजो अल्लाह हाफ़िज़ जी त मूं तव्हां सभिनी खे चयो त तव्हां मूंखे जॾहिं पाकिस्तान जा मूंखे जिमखाना में दावत ॾिजो त मूंखे मिली आहे जिमखाना में कुझु आहिनि फैन अम्मी जा आहिनि सुञाण ॼाण जो मूंखे दावत ॾिनी आहे जिमखाना में सो ऐं में वञूं पिया हुते डिनर ते वञूं पिया थोरी घणो ते रिकॉर्डिंग कंदसि तव्हां बि ॾिसिजो ऐं पोइ मूं चयो पाकिस्तान वधीक रिकॉर्डिंग नथी करे सघां को त गर्मी तापमान करे छॾियो आहे त पगर बीहनि ई नथा अहिड़ी हालत आहे गर्मी ऐं ॾिसी थी वठी अचां सो बसि वञी पियासीं दावत ते ऐं थोरो घणो मां हुते रिकॉर्डिंग करे तव्हांखे ॾेखारींदसि रिकॉर्डिंग बाबा रिकॉर्डिंग काय ना आप लोगों को ना अच्छा थोड़ा बहुत बनाया ना ये यादगिरियों संभाल कमी दई के बिछोड़े जे साल कमी दे यादगिरी मूंखे गाने शौक़ ॾाढो मुंहिंजी आवाज़ करां मुंहिंजी आवाज़ सुठी कोन्हे काली गलो थोरो गुड़िया गलो वेठो न वेठो त आवाज़ सुठी कोन्हे ही आंटी शबनम जे मूंखे दावत ॾिनी हुई ऐं आंटी मूंखे तमामु सुठो हिकिड़ो सूट ॾिनो जेको मां पाकिस्तान में ठारायो हुते पाए बि छॾियो इलाही सुठो सूट हुयो ऐं आंटी रज़िया आहे इहा आंटी रज़िया आंटी शबनम खे हार पारायो ऐं हिकिड़ो आंटी मूंखे पारायो हार ऐं आंटी रज़िया सरप्राइज़ केक खणी आई हुई आंटी शबनम जे लाइ मे बि उन्हनि जी का बर्थडे थी गुज़री हुई शायदि त उन्हनि जे लाइ केक खणी आई हुई पोइ केक वग़ैरह बि कट थियो
जी मानी केक कट खां पोइ असां मानी खाधी। मानी तमामु घणी सुठी हुई ऐं पंहिंजो शर्म में थोरी घटि खाधी पर उहा ॾाढी सुठी, मज़ो ॾाढो आयो, सुठो लॻो सभिनी सां मिली करे, ॾाढी ख़ुशी थी मूंखे। ॾाढी ख़ुशी थी, ॾाढी ख़ुशी थी। मां उते बि पंहिंजे हस्बैंड खे ॿुधायो मुंहिंजी मूंखे एॾी इज़त मिली, मूंखे ॾाढी ख़ुशी थी हिते हाँ हाँ मां नथी वञा लाला, मां नथी वञा, आऊं ॿारनि सां गुड़िया भाउ सां वेंदी। किथां कुझु तबियत ठीकु आहे? अलाह सां मुलाक़ात थी कीअं सुठो थियो। न न फिर ट्यूसडे ते घणो करे इंशाल्लाह। ट्यूसडे ते फ्लाइट होने नहीं। हाँ ट्यूसडे जिते इहा आंटी रज़िया जी दावत आहे जेकी मूंखे जिम खाना में ॾिनी हुई ऐं आंटी मूंखे अम्मी खे हमज़ा खे पंहिंजो गिफ्ट्स वग़ैरह बि ॾिना। उन खां आंटी शबनम जे लाइ बि पंहिंजो पिक्चर्स ठाराए खणी आई हुई, जो लाइ पुराणी फ्रेंड्स आहिनि पाण में। त माशाल्लाह मुंहिंजी अम्मी खे पाकिस्तान में ॾाढा सुठा सुठा फ्रेंड्स मिलियल आहिनि। वॾी ॻाल्हाईंदी एज में तव्हांखे हिकु सुठा माण्हू सुठा दोस्त मिली वञनि त तव्हांजो वक़्तु सुठो गुज़री थो वञे। सो आंटी मूंखे गिफ्ट पे ॾिनो त आंटी शबनम जो मूंखे बि ॾेखार मिलियो छा आहे, आंटी शबनम खे थियो पे ऐं बि ॾिसां। ऐं मूंखां पोइ पंहिंजो आंटी रज़िया अम्मी खे गिफ्ट ॾिनो ऐं चई वेठी त हमज़ा लाइ बि चई वेठी त हमज़ा खे वठी अचो, हमज़ा खे बि ॾियणो आहे। हमज़ा माशाल्लाह ॾाढो प्यारो पियो लॻो अजरक पाए करे, मूंखे त ख़बर ई कोन्हे थिए छा पियो मूंसां, हीअ मूंखे छो ॾियनि पिया। मां चयो तव्हांखे रिस्पेक्ट मिली आहे, तव्हांखे अजरक मिली आहे। असांजे सिंधियुनि में अजरकूं ई पाराईंदा आहिनि पुटनि खे भाइरनि खे, सो तव्हांखे रिस्पेक्ट बि मिले। हमज़ा अच्छे ब्लश के मेरे पाला लगा के इसके लिए पिंकी पिंकी दिया है। मैंने गेम के बनी हमज़ा खे ज़बरदस्ती पाण सां गॾु वठी वञो, दिलि न हुयो हलण ते, पर मां चयो हलो त इलाही सारा ॿिया ॿार बि हूंदा, तव्हांखे मज़ो ईंदो। आंटी ॿुधायो हुनजी फैमिली वग़ैरह ईंदी त जेसिताईं आया कोन पिया हमज़ा ॾाढो बोर थियो। जॾहिं आया त उनखे पंहिंजी एज जेतिरा ॿिया किड्स बि नज़र आया त पोइ हुन माशाल्लाह पोइ इंजॉय कयो, ॾाढो घुमियो, ॾाढो मज़ो आयसि। सभु ॿार हिकु जेतिरा, ऐं ॿारनि खे खपे इहो गेम खपे जिते वञी बसि असां लाइ का न का एंटरटेनमेंट हुजे। सो हमज़ा खे पोइ ॾाढो मज़ो आयो हुते। मानी वानी खाई पोइ सभु ॿाहिरि निकितासीं, थोरो ईअं चकर वकर ॾिनोसीं, थोरो ॾिठोसीं जिम खाना आहे की अच्छा वियासीं पिया स्विमिंग पूल ॾिसणु। हेठि चयूं पिया त आंटी शबनम ॿुधाए स्विमिंग पूल बि आहे, पर एतिरी देरि थी चुकी हुई त बंदि थी वियो हुयो। त बसि असां थोरो घणो चकर वग़ैरह हयूं, थोरो ॿाहिरि आयासीं। ॿाहिरि अची ई जशन ए आज़ादी जे करे जेको 14 अगस्त अचण वारी हुन जे करे एतिरी पूरो सजो पियो, पूरो पाकिस्तानी सजाए रखियो त जिम खाना बि ईअं सजो पियो हुयो। ॿारनि जूं पिक्चर्स वग़ैरह कढियूं ॿाहिरि सभिनी ग्रुप में, त सभु ॿार ग्रुप में पिक्चर कढो। असीं सभु औरतूं वेठासीं, असांजे ग्रुप में पिक्चर वग़ैरह निकिती, ॾाढो मज़ो आयो। ऐं इन सभिनीनि कम में आंटी शबनम बि शौक़ीन सिंगिंग जी, मुंहिंजी अम्मी बि, उहे ॿई परे पंहिंजे मूं लॻियूं पियूं हुयूं ऐं ॿिन्हिनि वेठे हुते परियां गाना वेठे ॻाया त हर को पंहिंजे हिसाब सां लॻो पियो। ही सभु त ॿारनि जूं पिक्चर्स वेठा कढनि, अम्मी आंटी हुते पंहिंजो सिंगिंग में लॻी पियूं हुयूं। मूं थोरी थोरी रिकॉर्डिंग पे कई तव्हांजे लाइ पंहिंजे लाइ बि, त जेको मुंहिंजो सुठो वक़्तु माशाल्लाह गुज़रियो पाकिस्तान में, त पंहिंजो आउं बि रिकॉर्ड करे पाण वटि रखां त जॾहिं माण्हू दिलि करे पंहिंजो यादुनि खे माण्हू यादि करे ऐं इहे शयूं पंहिंजो ॾिसे। प्रेम की गली में एक छोटा सा घर हम बनाएंगे। पानी आओ रिकॉर्डिंग किया था कि गाना बुधाया पानी कोई पसंद था घर था न घर था। आज की ये तकरीब 14 अगस्त 1947 के तसलसल में उसकी याद में मनाया जा रहा है। जी ही ॿी तक़रीब आहे साईं अब्दुल लतीफ़ भटई जे उर्स मुबारक जे हिसाब सां ऐं 14 अगस्त जे हिसाब सां, जिन जूं रिकॉर्डिंग मूंखां थोरी घणियूं डिलीट थी वियूं। बसि ईअं जेके मां तव्हांखे ॾेखारियां पई, तव्हां बि ॾिसो। आबश आहे असांजी भेण आपा फरदाना गुल जेको मिली रस्मूं तयारु करे आई आहे, कंहिं दरख़्वास्त आहे त महिरबानी करे इहो मिली रस्मूं असां सभिनी खे ॿुधायो। आपा फरदाना गुल। जीवे पाकिस्तान जीवे 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 पाकिस्तान।
ये कणा मींह फुड़ा वण ऐं ॿार उन खां कंगराम में बर त मक़सद शाह साहब जो पहलो रंग पहलो पहलू जंहिंमें इनकलाब इश्क जंहिंमें कुर्बानी हुसैनियत जी हुजे महबूब ख़ुदा जो ज़िक्र हुजे अलाह जी मक़सद को बि को पहलू बचियल कोन्हे जंहिंमें हुन पोशीदा रखियो हुजे असां ख़ुशनसीब आहियूं मूंखे जे हुकुम थिए आहे त आउं जशन आज़ादी जे हिसाब सां वरी शाह अब्दुल लतीफ़ जो उर्स मुबारक हो त उन ऐं एॾी ओल्ड थोरी आहे जानी हे रूम्स वग़ैरह ठहियल आहिनि अच्छा ही जेको हितां मेन गेट आहे हितां ईंदा हुआसीं जेको हींअर बंदि हो न असीं हितां ईंदा हुआसीं हितां अची पोइ अंदरि स्टूडियो ठहियल आहिनि सभु पर चई हा हा जी जी उहो मुंहिंजो चेंज पियो लॻे रिकॉर्डिंग हले पई शायदि मुंहिंजो हले पई शायदि अच्छा अच्छा हा ज़रूरु मुंहिंजी पिक्चर करिजो हिते मुंहिंजा ॿाच मथां ई तस्वीर किथे आहे मुंहिंजो मूं एतिरो कम ई न कयो की मुंहिंजी पिक्चर निकिरे सिता ही स्टूडियो लिखिया है ना जो ही स्टूडियो लिखिया हुआ अथव ये सब स्टूडियो आहिनि ही मेकअप रूम आहे ही सिंधी ड्रामनि जूं पिक्चर्स आहिनि सभु जेके माण्हू हाँ बाबा जी जी लॻे इले पहिरीं ॻाल्हि ई चेंज पियो लॻे तव्हां ठारायो हिते पहिरियों कासिम पाशा जी ऑफिस हूंदी न तमामु सुहिणी ईंदी आहे तव्हां ईंदो त तस्वीर कढा तमामु सुठी ईंदी आहे अच्छा स्टूडियो ॾिसो मैंने वक्त याद अची वक्त याद अची हमज़ा खे ॾाढो दिलि हो तव्हां उहो ॾिसां जिते हिन सभु जेकी ड्रेसिंग कंदा आहिनि डिफरेंट डिफरेंट करेक्टर में जेके पंहिंजो शयूं यूज़ कंदा आहिनि उहे किथे रखियल आहिनि त पोइ अमजद शाह साहिबु चयो हिकिड़े माण्हू खे त तव्हां ॿारनि खे वञी ॾेखारे अचो जिते सभु इहे शयूं रखियल हूंदियूं आहिनि त ॾिसनि त हमज़ा जी ज़ियत ॾिसणु विया हुआ त उहो माण्हू को जेको हुते उन्हनि खे ॿुधाए वेठो हालांकि ॿारनि खे मूंखे ख़बर ख़ासि सम्झ में आयो कोन हूंदो लेकिन हुन वीचारे पंहिंजी तरफ़ां ॿारनि खे ॾेखारियो पिए हिकु ॿ ॿिया स्टूडियो वग़ैरह घुमाया जिते सेट लॻल हुआ ये वो वाले क्रॉस पैदल रखे हुए ये शर्मानियाँ रखी हुई हैं जिसको अगस्त में काम आती 14 अगस्त को ये पीछे जाना ज़रूरी नहीं है देखो ये दूल्हे का कूले शूले रखे हुए हैं इसके बैंड बाजा सहरा रखा है जैसे शूटिंग होती है वैसे ही निकाल के शूट कर लेते हैं ये देखें ये इलाका जो कपड़े होते हैं हर इलाके का अलग डिज़ाइन होता है ना ये उसके हैं ये देखें बादशाह की शेरवानी पड़ी हुई है सही है तो बादशाह हुजूर जो होते थे जी उनकी शेरवानी रखी हुई है सही गाँव तक किया है ये सर्दी का माहौल बनाना पड़ता है ना जैसे सर्दी दिखा रहे हैं जो ये जैकेट है वगैरह सब कोट वोट इसलिए होते हैं आ जाइए ॾाढो मज़ो आयो पीटी ते वञी शाह साहिब सां मिली हुननि असांखे चांहि कॉफ़ी पियारी बिस्किट खाराया मुंहिंजे ॿारनि बि हुते ॾाढो इंजॉय कयो हुननि खे ॾाढो मज़ो हुनजी दिलि ई न आई निकिरण ते असांखे जल्दी न हुजे हा त शायदि असीं अञा इलाही देरि वेही हुआ थैंक यू
फोटो फोटो कढो न तव्हां वॼायो जे तव्हां खां कोन वॼंदो ये फनकारनि जा कमु तव्हां परफॉर्मेंस ॾियो न एक्टर खे शर्म कोन ईंदी आहे केॾो क्लास था वॼायो हीउ ॾाढो शौक़ीन आहे सिंगिंग जो हीउ बि तव्हांखे ॾेई विड़ो कयो अहिड़ो त कोन वॼाए सघंदा समझ जाफ़री खे ॾिसी के ॻाइण जो शौक़ु थियो आहे चए थो न मूंखे पाकिस्तान में रहणो आहे